अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं गुलाम शबीर कलड़ो। जीअं त असां वटि हींअर हिन टाइम जेको आहे सो कणिक जो फसल तयारु आहे ऐं मौसम जी सूरत हाल बि तमामु ख़राबु आहे। तव्हां ॾिसंदा न हूंदो कैमरा जे अख सां त हे जेसि ताणी नज़र असांजी पए थी तेसि ताणी कणिक जो फसल आहे। कैमरा जे अख सां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ऐं हींअर मौसम जी सूरत हाल बि तमामु ख़राबु लॻी पई आहे पाकिस्तान में। असांजो ज़िलो नौशहरो फ़िरोज़ तालुको कंडियारो आहे ऐं मौसम जी सूरत हाल तव्हां ॾिसंदव त ॾिसो मौसम जी सूरत हाल जोड़ाली मौसम लॻी पई आहे। ऐं हींअर फसल बि असांजा जेको आहे सो सिंध जे ग़रीब मिसकिन आबादगारनि हारियुनि जा फसल हींअर तयारु लॻा पिया आहिनि। हे ॾिसो हे 25 आहिनि फसल, तक़रीबन 25 आहिनि। हे ॾिसो हे संग तयारु लॻो पियो आहे, सफ़ा तयारु लॻो पियो आहे। सिंध जा आबादगार अॻिले ई ॾुतड़ियल आहिनि बरसातुनि जे करे। अॻु में बरसातियूं पयूं 2023 में, 22 में बरसातियूं पयूं। हिते असां वटि तक़रीबन 5-6 फुट पाणी बीहजी वियो। रब तर दुआ आहे त हिन बरसाती खे पंहिंजे खेरनि सां टारे छॾे ऐं सिंध जे मिसकिन हारियुनि जा फसल बची सघनि। हे ॾिसो हे रहे फसल तमामु तयारु फसल आहिनि, असां वटि तयारु लॻा पिया आहिनि माशाल्लाह। रब दर दुआ आहे त असांजा हे फसल बरसाति खां बचाए।